है पंहिंजे घर ते लिखियुम या अली या अली। पंहिंजे घर ते लिखियुम या अली या अली। पंहिंजे घर ते लिखियुम या अली या अली। घर जे दर ते लिखियुम या अली या अली। घर जे दर ते लिखियुम या अली या अली। पंहिंजे घर ते लिखियुम या अली या अली। पंहिंजे घर ते लिखियुम या अली या अली। घर जे दर ते लिखियुम या अली या अली। है घर जे दर ते लिखियुम या अली या अली। पंहिंजे घर ते लिखियुम या अली या अली। पंहिंजे घर ते लिखियुम या अली या अली। है अली मौला जी ज़ाते भलारी आहे। अली मौला जो विरद जारी आहे। है अली मौला जी ज़ाते भलारी आहे। अली मौला जो विरद जारी आहे। अली मौला जो विरद जारी आहे। झंग झर में लिखियुम या अली या अली। झंग झर में लिखियुम या अली या अली। घर जे दर ते लिखियुम या अली या अली। घर जे दर ते लिखियुम या अली या अली। पंहिंजे घर ते लिखियुम या अली या अली। पंहिंजे घर ते लिखियुम या अली या अली। है अली मौला जो जाथे बिनालो ॾिसां। अखिड़िन ते रखां लबेड़न सां चुमां। है अली मौला जो जाथे बिनालो ॾिसां। अखिड़िन ते रखां लबेड़न सां चुमां। अखिड़िन ते रखां लबेड़न सां चुमां। पंहिंजी दिल ते लिखियुम या अली या अली। पंहिंजी दिल ते लिखियुम या अली या अली। घर जे दर ते लिखियुम या अली या अली। पंहिंजे घर ते लिखियुम या अली या अली। पंहिंजे घर ते लिखियुम या अली या अली। है जेको मौला अलीअ जो हुबदार मुंहिंजो उन साण बेहद अदा प्यारो है जेको मौला अलीअ जो हुबदार मुंहिंजो उन साण बेहद अदा प्यारो मुंहिंजो उन साण बेहद अदा प्यारो उनखे पंहिंजो चयुम या अली या अली। उनखे पंहिंजो चयुम या अली या अली। घर जे दर ते लिखियुम या अली या अली। घर जे दर ते लिखियुम या अली या अली। पंहिंजे घर ते लिखियुम या अली या अली। पंहिंजे घर ते लिखियुम या अली या अली। है एतबार मुगेरी करमो आहे। रखियो मौला अलीअ मुंहिंजो भरमो आहे। है एतबार मुगेरी करमो आहे। रखियो मौला अलीअ मुंहिंजो भरमो आहे। रखियो मौला
लिय मुंहिंजो भरमो आहे मुगेरी ज़ाहिद सजम या अली या अली मुगेरी ज़ाहिद सजम या अली या अली घर जे दर ते लिखम या अली या अली घर जे दर ते लिखम या अली या अली पंहिंजे घर ते लिखम या अली या अली पंहिंजे घर ते लिखम या अली या अली घर जे दर ते लिखम या अली या अली घर जे दर ते लिखम या अली या अली पंहिंजे घर ते लिखम या अली या अली।